सोशल मीडिया की तरफ सां तव्हांजी जुदोजहद ॾिठी त असां 5 दोस्त कॾहिं मोहम्मद खान मां निकितासीं स्पेशली फ़क़ति ये मक़सद ऐं ये नियत खणी तव्हां मोहम्मद खान खां हिते पहुचण जो मक़सदु इहो ई हो असां सभु जा सभु सिंध जा बाशऊर माण्हू सभु जा सभु सिंध सां ऐं सिंध जे समूरनि वकीलनि सां सिंध जे समूरनि इदारनि सां मालिकी वारो हक़ जताईंदे सिंध जे हिन बासलायत नौजवाननि जो महिनतुनि ते जेको मंझेड़ो पयो वियो आहे ऐं उन समूरे मंझेड़े जे रद्द अमल में जेके नौजवान मज़ाहिमत वारो रस्तो अख़्तियार करे पंहिंजी पुरमन जदोजहद जे हवाले सां हिते गॾु थिया आहिनि। आउं सम्झां थो हीउ जेको क़दम आहे हीअ जेका पहल आहे हीअ जेका शुरूआत आहे असांजे हिन समाजी भंज दवा वारे मुआशिरे में हिकिड़ो मुस्तबिक़ ऐं लाभाइतो क़दम आहे। सिंध जे नौजवाननि लाइ हिकिड़ो लाभाइतो प्रोग्राम आहे त सिंध जे नौजवाननि खे हाणे पंहिंजे इदारनि जी मालिकी करण लाइ निकिरणो पवंदो, पंहिंजे घरनि मां निकिरी असांखे हिकु ॿिए जो ॿार ॿेली थियणो पवंदो जेकी ते असां सभु जा सभु सिंध जा बाशऊर ऐं बासलायत नौजवान ऐं सिंध जो हर मकसद फ़िक्र सां तालुक़ रखंदड़ बाशऊर शख़्स हिन क़िस्म जे सरगर्मियुनि में हिन क़िस्म जे नौजवाननि खे जेसीं ताईं न हिमथाईंदासीं तेसीं ताईं असां कतई बि पंहिंजे इदारनि जी मालिकी ऐं वारसी न करे सघंदासीं। सो असां सम्झूं था त हिन कैंप ते मौजूदु सिंध जो जेको बासलायत नौजवान आहे सिंध जो जेको टैलेंटेड नौजवान आहे उहो सिंध पब्लिक सर्विस कमीशन खां ॿियो कुझु बि कोन घुरण आयो आहे। उहो सिर्फ़ु उन्हनि खां पंहिंजी सलाहियतुनि जे लाइ पंहिंजे सलाहियतुनि जे नतीजनि जे हवाले सां मुतालबो करणु आयो आहे त असां जेके महिनतूं कयूं आहिनि असां जेके कोशिशूं कयूं आहिनि जेके असां ॾींहुं राति महिनतूं करे कॉम्पिटेटिव एग्ज़ाम में अपियर थिया आहियूं उन्हनि सां हिन क़िस्म जूं जेके नाजाइज़ियूं आहिनि नाइंसाफ़ियूं आहिनि उहे ख़तमु थियणु खपनि। असां सम्झूं था सॼी सिंध में समूरा इदारा तबाह ऐं बर्बाद थी चुका आहिनि ॼण त असांजे अरगोननि तुर्खाननि तातारनि जो मुसलसिल केतिरनि ई सालनि खां हुक्मरान बणियल आहे ऐं असांखे उन्हनि पंहिंजो ज़ाती गुलाम सम्झी असांजे समूरनि इदारनि खे उन जियां खाई ऐं बर्बाद करे छॾियो आहे। उन समूरी सूरत हाल में आउं सम्झां थो सिंध जे माण्हुनि खे सिंध जे नौजवाननि खे इहो वचन ज़रूरु करणु घुरिजे त पंहिंजे हक़नि जी हासिलात जे लाइ मौजूदा हुक्मराननि खां जॾहिं बि कोई नौजवान कोई तब्को को फर्द को गुरू पंहिंजे हक़नि जी हासिलात जो मुतालबो करे थो त समूरी सिंध जे कुंड कुंड मां सिंध जा नौजवान सिंध सां चाह रखंदड़ बासलायत फर्द निकिरी अचनि ऐं हिन क़िस्म जे दोस्तनि जी जेके जुदोजहदूं आहिनि उन्हनि जी न रुगो हौसला अफ़ज़ाई कनि पर उन्हनि सां कुल्हे कुल्हे में मिलाए थियनि ऐं यकीन ॼाणो त हिन क़िस्म जूं सरगर्मियूं जॾहिं समूरी सिंध ताईं पहुचूं सिंध जे कुल कोच ताईं पहुचूं त पोइ असांजे मौजूदा हुक्मराननि जे निंड हराम थी वेंदियूं ऐं जॾहिं बि सिंध जो नौजवान निकितो त पोइ बड़े सगीर जी जेका मौजूदा सूरत जे लाइ बांग्लादेश खां वठी इंडिया ताईं उन क़िस्म जी जेके पहलू ऐं उन क़िस्म जा जेके अमल शुरू थिया त पोइ यकीनन सिंध जो नौजवान पंहिंजे सलाहियतुनि खे आलमी सतह ताईं ज़रूरु जारी हो। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। असां हिकु दफ़ो ॿीहर हिते मौजूदु कैंप ते समूरनि दोस्तनि जी मुकमल हिमायत जो ऐलान करियूं था ऐं हर क़दम ते तव्हां सां गॾु रहण जो वचन करियूं था।